हक़ मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ ऐं जिए आलम इंसान मुंहिंजा सॼणो फ़िक्र लतीफ़ सां हाज़िर थी विया ऐं फ़िक्र लतीफ़ असांजे अंजनि जो इलाज आहे। कहिड़ा बि बहस केरु करे भले बहस करे आउं हाज़िर आहियां उन सां बि बहस कंदुसि उन सां कचहरी बहस छा जो आहे कचहरी करणी आहे। इंसानी तारीख़ जो हिकिड़ो अहिड़ो ॾाहो जेको पंहिंजो फ़िक्र शाइरी वसीले पेश करे थो छाकाणि त नंढो खंडु शाइरीअ जो खंडु आहे उते जेको बि फ़िक्र पेश थिए थो उहो शाइरी वसीले थिए थो उते नसुर घटि आहे दुनिया न हुअण जे बराबरि आहे ऐं वॾा वॾा अकाबर ऐं वॾा वॾा आलिम उहो जेको पंहिंजो फ़िक्र आहे उहो फ़िक्र शाइरी वसीले पेश कनि था ऐं लतीफ़ साईं त कमाल थो करे हैरत में विझी थो छॾे ऐं मूंखे कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त हज़ारे सालनि खां वठी हीउ जेको तसौफ़ जो सिलसिलो आहे सूफ़ीज़म जो सिलसिलो आहे जंहिंमें इनफरादियत जो शिकार आहे तसौफ़ उन जो समाजी कार्य कोन्हे माज़ी में वञूं था त असांखे समाजी कार्य नथो मिले उते बसि हिकिड़ा वॾा सूफ़ी आलिम आहिनि जेके इनकार कनि था उन वक़्त जे नज़रनि सां इनकार कनि था उन वक़्त जे अक़ीदनि सां इनकार कनि था उन वक़्त जे इंतिहा पसंदियुनि सां मुहादो अटकाइनि था। लतीफ़ साईं जी आॾो इहा समूरी तसौफ़ जी तारीख़ मौजूदु आहे ऐं जॾहिं हू तसौफ़ जी तारीख़ मालूम करे थो त लतीफ़ साईं फ़ैसिलो थो करे हिकिड़ो फ़ैसिलो यादि रखे छॾियो उहो फ़ैसिलो इहो थो करे त तसौफ़ हिकिड़ी अहिड़ी फिलासफ़ी आहे जंहिंखे भले फ़लसफ़े जी दुनिया में कहिड़ा उनवान ॾिना वञनि समाजी साइंस में कहिड़ा उनवान ॾिना वञनि ऐं असां पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां उनखे उनजी इंटरप्रिटेशन असीं कयूं ऐं उनजी वज़ाहतूं वेही कयूं हले कयूं। आउं चवंदो आहियां त लतीफ़ साईं मुफ़क्किर आहे ॾाहो आहे हा शाइरी आहे उन में जमालियात आहे उन में तजरीद आहे उन में मंज़र निगारियूं आहिनि उन में के अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे ईअं लॻंदो आहे त इहो वधाउ आहे पर वहदतुल वजूद जी दुनिया में जॾहिं असीं ईंदासीं त उहो असांखे वधाउ न लॻंदो। मिसाल तौर ॿई वेठा रून ॾुखी ॾूंगर पाण में कंहिंखे कीन चून मजन जो प्रीतणो अदा सुई त रोए पई जबल कीअं रहंदो इहो वॾो सुवालु आहे न। जबल रहंदो आहे छा उनखे अखियूं थींदियूं आहिनि छा उनखे ॻोड़ा थींदा आहिनि छा उनखे जज़्बा थींदा आहिनि छा उहो त हिकिड़ो वादो आहे उहो कीअं रहंदो। वहदतुल वजूद जी दुनिया में जेके इसरार आहिनि उनजो जेको फ़लसफ़ो आहे ॾाढो गैर मामूली दुनिया जा सभई वण कटे छॾियूं था पाण छा भला पोइ असां ज़िंदह रहंदासीं असांखे ऑक्सीजन मुहैया थी सघंदी असांखे ही जेका छांव आहे उहा मुहैया थी सघंदी न। दुनिया जा सभई दरिया असीं उहे सुकाए था छॾियूं पोइ ज़िंदह रहंदासीं न। दुनिया जी धरतियुनि तां सभई जेके अनाज सब्जियूं भाॼियूं जेके बि असीं पोखूं था छा पोइ असीं ज़िंदह रही सघंदासीं न। ही जेके जानवर ही पखी पखण जेके जियदान हासिल कनि था इहे इन्हनि वणनि धरतीअ ते पैदा थींदड़ फसुलनि अनाजनि सब्जियुनि भाॼियुनि इन्हनि वसीले ते असीं ज़िंदा आहियूं। इन धरतीअ जो जेको असांखे मिले थो धरती असांजी माउ आहे न माउ वांगुरु असांखे पाले थी उहो मिले थो तॾहिं असीं ज़िंदा रहूं था। इन जो मक़सदु इहो थियो त फ़र्द जेको शख़्स आहे उहो शख़्स इनफरादी तौर ते कुझु बि कोन्हे को उन शख़्स जी जेका असुल हक़ीक़त आहे उन वहदतुल वजूद में आहे उन वहदत हिकिड़ा ई में आहे ऐं उन वहदत में काइनात जा समूरा लकाव अची वञनि था। सिजनो बुरे तव्हांखे रोशनी मिले तव्हां ज़िंदह न रही सघंदो तव्हांखे रोशनी खपे तव्हांजा फ़सुल न थींदा सिजनो उभरंदो त इन जो मक़सदु इहो बि थियो त असीं हिन समूरी काइनाती तनाज़ुर में हिकिड़ी वहदत आहियूं काइनात जा समूरा लकाव बिशमूल असांजे असां हिकिड़ी वहदत में प्रोयल आहियूं असां उन में मर्ज थियल आहियूं ऐं हिक ॿिए खां सवाइ असीं जी नथा सघूं ऐं इहा फ़लसफ़े जी तक़ाज़ा आहे। ऐं लतीफ़ साईं इहो जेको इनफरादी तौर ते तसौफ़ हलंदो आयो उहो समूरो तसौफ़ लतीफ़ साईं
जे साम्हूं हुयो ऐं लतीफ़ साईं उन ते गौर फिकुर करे पंहिंजो तसौफ़ ॾिनो। गौर सां ॿुधिजो, इहा ॻाल्हि ॾाढी गौर सां ॿुधण जी आहे। लतीफ़ साईं पंहिंजो तसौफ़ ॾिनो ऐं उन तसौफ़ लतीफ़ साईं अहिड़ो तसौफ़ ॾिनो जंहिंमें समाजी कार, अल्लाह अकबर, हर उहो नज़रियो जेको समाजी कार्य रखे थो, उहो समाजी साइंस जो हिसो आहे, उहो ॾाप आहे, उहो इल्मु आहे। सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मढार, मथां देख तरार मार त मतारो थिए। हीअ त भेड़ जी ॻाल्हि आहे। सूफ़ी त चवंदा आहिनि बाबा ख़ुशि हुजो, अमन प्यार मोहबत, ही तबक़ाती निज़ाम, ही क़ौमी फुरलुट, ही वसीलनि जी फुरलुट, इहो ख़ैर आहे बसि। सूफ़ी त इहा ॻाल्हि कंदा आहिनि, भिटाई बीठो चवे हण भाला आशिक ज़हर प्याख वे ॾिसी वेसनि घणो, अॻियां आॾिन वटि पोयनि सिर संभाया, पतंग चाई पाण खे त अची आग उजाए, पचण घणा पचाया तूं पचण खे बि पचाए, वाक़ुफ़ थी विसाए आग न ॾिजे आम खे। छा नथा चई सघूं इहा ॻाल्हि त लतीफ़ साईं समूरे तसौफ़ जी तारीख़ में पहिरियों दफ़ो समाजी कार्य ॾिनो आहे। तसौफ़ ओतारनि मकाननि ऐं मवालिन जे उहे जेके अॾा आहिनि उन्हनि तां तसौफ़ खे कढी उनखे समाज ॾांहुं मोकिलियो आहे। त बाबा इहा कोशिशि साईं जेम्स एडम कई हुई ऐं ॾाढी कामयाबु कोशिशि कई हुई। बज़म सूफ़िया सिंध साईं ठाही हुई ऐं उन में तमामु वॾी कोशिशि कई लतीफ़ साईं जेम्स एडम ऐं अलाए केतिरियूं कॉन्फ्रेंसूं करायूं ऐं उन में घणी हद ताईं कामयाबु हो। अॼु जेको असां हीअ जेका इंतिहा पसंदी जे ख़िलाफ़ु जेका वेड़ विढ़ी पई वञे, इन में लतीफ़ साईं खां वठी, सचल साईं खां वठी, साईं जेम्स एड खां वठी, रसूल बुख फलीजे खां वठी ऐं असांजा जेके बकाबर हुआ उन्हनि फ़िक्र लतीफ़ खे अहिड़े नमूने सां पेश कयो जो हीअ क़ौम वहशतुनि जे वात में वञी न सघी। इहा ॻाल्हि असांखे सोचण जी सख़्त ज़रूरत आहे मुंहिंजा दोस्तो। सिंध जंहिंखे अक जी माखी था सम्झनि, उहा अक जी माखी न आहे। सिंध हिकिड़ो अहिड़ो वतन आहे, हिकिड़ो अहिड़ो देश आहे जंहिंखे आलम जी अॻुवाणी करणी आहे, छाकाणि त सिंध जो मुफ़क्किर आज़म लतीफ़ साईं समूरे तसौफ़ी तारीख़ खे साम्हूं रखे हिकिड़ो अहिड़ो तसौफ़ थो ॾिए, ग़ैर मामूली तसौफ़ थो ॾिए, जंहिंमें मज़ाहिमत जा समाज, हसीन समाज खे कीअं अॾिजे, उन जा हिकिड़ो आदर्शी इंसान कीअं हुजणु खपे, उन जा गस असांखे ॿुधाए थो ऐं हिकिड़े समाज जी तरक़ी कीअं थी सघे थी, उहे गस असांखे ॿुधाए थो। यानी पूरो हिकिड़ो मैनिफेस्टो आहे लतीफ़ साईं। उन मैनिफेस्टो खे असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। उहो जेकॾहिं असीं सम्झी वियासीं ऐं उन ते असां जेकॾहिं अमल कयो त सच पुछो दोस्तो, अवां ॾुखिया ॾींहं न ॾिसंदो, अवां खे हेकर जिदोजहद ज़रूरु करणी पवंदी, पर उन जिदोजहद में अवां यकीनन सोभारा थींदो। जॾहिं पचण घणा पचाया तूं पचण खे बि पचाए। हीअ जेका सरमाएदारी आग आहे, हीअ जेका क़ौम सां दुश्मनी आहे, जेका असांजी हिन अज़ीम धरतीअ सां दुश्मनी आहे, इहो असांखे पचाइणु आहे न, असांखे जलाइणु आहे, असांखे साड़णु आहे, असांखे फना करणु आहे। तूं उन बाहि खे, उन पचण खे, उन आग खे जलाए। फ़लसफ़ो त ॾिसो, वाक़ुफ़ थी विसाए आग न ॾिजे आम खे, ऐं इहो कमु सॼो होशियारी सां करिणो पए। हर कंहिंसां इहा ॻाल्हि करणी कोन्हे का। हाणे इहो सॼो जेको लतीफ़ साईं इन्हनि समूरी तसौफ़ जी तारीख़ खे साम्हूं रखे जॾहिं पंहिंजो फ़िक्र थो पेश करे त सची बची थोरो बि अकुल रखंदड़ माण्हू दंग रहिजी था वञनि। पर बदकिस्मती आहे असांजी, ॾाढी बदकिस्मती आहे। त असां वटि तारीख़ में लतीफ़ साईं जे दौर खां वठी, तलोड़ा दौर खां वठी टालपुर दौर थो अचे, पोइ अंग्रेज़ दौर थो अचे, त हीउ जेको भौतार की जहान आहे, जिन खे असां पंहिंजो लीडर सम्झी वरितो आहे, जेके असांजे इज़तुनि जा वेड़ी आहिनि, जेके असांजी अज़मतुनि जा वेरी आहिनि, जेके असांजे वसीलनि जा सौदागर आहिनि, जेके असांजे धरतीअ जा सौदागर आहिनि,
जेके असांजी क़ौम जा सौदागर आहिनि, जिन असांखे इन्फरादियत जो शिकार बनायो आहे, जिन असांखां कलेक्टिव ॾाहप गॾियल ॾाहप खसे वरिती आहे, उहे असांजा दुश्मन आहिनि। छो दुश्मन आहिनि? छो त असां लतीफ़ न पढ़ियो, असां लतीफ़ साईं खे हीअं सां न हंडायो। लतीफ़ साईं पुराणो शाइर आहे। इहा जेका रट असां हलाई, जेका रियासत जी रट हुई, जेके हितां जी ताक़तवर धुन जी रट हुई, ऐं लतीफ़ साईं ते जंहिं नमूने सां हुकूमत कब्ज़ो कयो, रियासत कब्ज़ो कयो, उनखे हिकिड़ो फ़क़ीर पीर गादी फलाण करे पेश कयूं। उनजो जेको तफ़कुराना जेको उनजो हुयो पासो, उनखे ज़ाहिरी थियण न ॾिनो वियो। नतीजो कहिड़ो निकितो? नतीजो ही निकितो त असां ॿिनि वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान थियासीं। असांजूं ज़मीनूं सिम ऐं कलर जे वर चढ़ी वयूं, असांजा तइलीमी इदारा तबाह थिया, असांजा हेल्थ सेंटर तबाह थिया, असांजा जेके बि ख़िदमतुनि वारा इदारा हुआ उहे सभई बर्बाद थी विया। असां नसुर परस्ती जे वर चढ़ी वियासीं। माफ़ कजो, असां अजीब हिकिड़े अहिड़े शराब में हलिया वियासीं, अहिड़ी हिकिड़ी हू जेका घिरण थींदी आहे न, जंहिंमें माण्हू फासंदो आहे, उन मां निकिरण जी जीअं कोशिशि कंदो आहे, तीअं उन में अंदरि लहंदो वेंदो आहे, उन में अंदरि फना थींदो वेंदो आहे। सिंध उन घिरण में फाथल आहे। उनजे लाइ वॾे अकुल ऐं दानिशमंदी सां असांखे सिंध खे ॿाहिरि कढणो आहे, ऐं ॿाहिरि कढण जे लाइ असांखे फ़िक्र लतीफ़ जो सहारो वठिणो आहे। ऐं सहारो कहिड़ो? उन में खोड़ सहारा, अचोड़े सूरनि वारियूं करियूं सूर पचार, किनी घणा किनी थोरा, कान्हे सूरनि धार, ॾिना जे दातार मूं झोली पाए झलिया, मूं झोली पाए झलिया। पर हाणे इन्हनि मां आजो बि छड़ो आहे, इन्हनि सूरनि मां जानबाजी कराइणी आहे, तॾहिं असांजो ही वतन वकार सां, इज़तुनि सां ऐं मर्तबे सां हिन दुनिया अंदरि काठ ऊचो करे हलंदो। इहा ॻाल्हि मां ज़हन में रखे छॾी। ऐं इहा ॻाल्हि ज़हन में हीअं रखणी आहे जीअं ससी पंध कया हुआ। हेतलियाई हेल पूरी दस पुनवर ए आॾा डूंगर लखियूं ऐं सूरियूं सुजन सेल, तकर ॿेली आहिनि ॿेल सूर प्रिया जा साणूं। निकिरी पवणो आहे, पंधु करणो आहे, सचाई तनहा थींदी आहे, ऐं पोइ जॾहिं पंहिंजे मंज़िल जे वेझो पहुचंदी आहे त हुजूम हुन सां गॾिजी वेंदी आहे। को त हुजे जेको इब्तिदा करे विझे, को त हुजे जेको शुरूआत करे। सिंध खे हाणे शुरूआत करण जी ज़रूरत आहे। वक़्तु भरिजी आयो आहे, वक़्तु एॾो भरिजी आयो आहे जो हाणे असां वटि मोहलत कान्हे। हाणे असां वटि सब्र ऐं शुक्र वारी ॻाल्हि, सब्र ऐं शुक्र खे काॾे आऊं कंदी, इहो बि चई वियो अथव। सब्र ऐं शुक्र खे काॾे आऊं कंदी, आहियां जंहिं संदी सो त घुरिजे साण मूं। ऐं उन सब्र ऐं शुक्र खे केॾा कंदसि? जेका मुंहिंजी तकाज़ा आहे, जेको मूंखे खपे थो, उहो मूंखे खपे थो मूं सां गॾु हुजे। इहा कंहिं फर्द जी ॻाल्हि कोन्हे, इहा हिदायत आहे। इहा हिकिड़ी अहिड़ी ॾाप भरी ऐं हिकिड़ी अहिड़ी इल्मी हिदायत आहे जंहिंमें लतीफ़ साईं इहो थो असांखे सम्झाइण जी कोशिशि करे त सब्र शुक्र हिकिड़ी आदत ई हलंदो आहे। पर जॾहिं उन जा पैमाना लबरेज़ थी वञनि त पोइ सब्र ऐं शुक्र खे काॾे आऊं कंदी, आहियां जंहिं संदी सो त घुरिजे साण। सो जेकॾहिं चाहियो था त इज़त सां जीऊं, चाहियो था त वकार सां जीऊं, चाहियो था त पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त करियूं, चाहियो था त हिकिड़ी पुरमुन मज़ाहिमत सां जीऊं, चाहियो था त पंहिंजे धरतीअ खे माउ जो दर्जो ॾियूं। असीं धरतीअ खे माउ जो दर्जो छो ॾींदा आहियूं? इन जे करे ॾींदा आहियूं जो हीअ धरती वसीला पैदा करे थी, हीअ धरती अनाज पैदा करे थी, हीअ धरती मरण खां पोइ पंहिंजे हंज में जाइ थी ॾे। उन जे करे असांजी माउ आहे। असांजी जेका माउ जंहिंजे पेट मां असीं पैदा थियूं था, उनखे बि पालण वारी हीअ असांजी वॾी माउ आहे। हीअ असांजी वॾी धरती आहे जेका उनखे बि पाले थी। असांजी माउ खे असांजी हज़ारे नसुलनि खे पालियो अथसि। पोइ छा मां उन धरतीअ जो दरिया वञणु ॾींदो? उन ते केनाल कढणु ॾींदो? छा उन धरतीअ जूं लखे एकड़ ज़मीनूं उहे अवां हवाले करे छॾींदो?
छा उनजे वसीलनि ते कंप्रोमाइज़ कंदो? इहे भुतार कंप्रोमाइज़ कंदव। इहे भुतार धरतीअ जो सौदो कंदे जीअं 24 मई 1844 ते अंग्रेज़ दरबार में वञी पंहिंजे ई धरती जूं सनदूं वठी कारदार बणिजी धरतीअ जो सौदो कयूं। इहे भुतार अॼु बि उहो साॻियो सौदो करण जे लाइ तयारु आहिनि ऐं करे रहिया आहिनि। हीउ उन्हनि जो ई औलाद आहे, हीउ उन्हनि जो ई जेका सो तसलसल आहे। मुंहिंजो किताबु उन ते ऐं जॾहिं जागीर सिंध जो सौदो थियो किताबु मुंहिंजो अनकरीब ईंदो, उन में अवां नालनि सां पढ़ंदो त कंहिं केतिरी अंग्रेज़ खां ज़मीन वरिती, कंहिं केरु किथे कारदार मुक़ररु थियो, दरबार में कीअं वॾा फटका ॿधी उन जा तुरा असां सिंधी माण्हू वॾा छॾींदा आहियूं, उहे तुरा ॿुहारो ॾींदा ॾींदा अंग्रेज़ दरबार जा ऐं वञी राणी जे फोटो खे सलाम कनि ऐं उतां खां सनद वठनि, हुन सां वफ़ादारी जो वचन कनि ऐं वफ़ादारी जो वचन करे ॿाहिरि अची उन भुतार जी जहान वसीले सिंध खे फैली ऐं सिंध सां ज़ुल्म जी इंतिहा। हिक तरफ़ हुर तहरीक हली रही आहे, ॿिए तरफ़ मीर शेर मोहम्मद तालपुर विड़ी रहियो आहे, म्याणी जी जंग थिए थी ऐं ॿिया खोड़ माण्हू परचो विद्यार्थी जहिड़ा माण्हू उहे पंहिंजे वतन जे आज़बे जे लाइ वेड़ करे रहिया आहिनि। ॿिए पासे भुतार सौदा करे रहियो आहे, ॿिए पासे भुतार धरतीअ ऐं पंहिंजे वतन जो सौदो करे रहियो आहे। अॼु उन्हनि छा कयो आहे? अॼु उन्हनि असांखे किथे पहुचायो आहे? को सच थो ॻाल्हाए उनखे क़तल कराए था करे। उन्हनि कब्ज़ो करे वरितो आहे, उन्हनि विराए छॾी आहे सिंध, हिक ॿिए में विराए इलाइक़ा खयां अथनि। ही तुंहिंजो, हिते तूं ज़ुल्म जी बाज़ार गरम कर, ही इलाइक़ो तुंहिंजो, हिते तूं माण्हुनि सां ज़्यादतियूं कर। ही SH ही DSP SP DC सभु ख़रीद करे सभु उन्हनि जे पंहिंजो दस्तरस में आहिनि। उन्हनि वसीले हिन धरतीअ जी खेल कयो। उहे वॾेरा ऐं जागीरदार भुतार सरदार मीर पीर उनजी खेल करे रहिया आहिनि। उन खेल मां निकिरण जी ज़रूरत आहे। कीअं निकिरी सघूं था? फ़िक्र लतीफ़ वसीले। ऐं फ़िक्र लतीफ़ छा थो चवे? आशिक ज़हर प्याक वे ॾिसी वेसन घणो, कड़े कातिल जा हमेशह हेरा, लगन लहो लतीफ़ चए फना क्या फिराक, तोड़े चिकन चाक तब आन सलिन आमसी। अहिड़ो आशिक बणिजणो आहे। हिते उन ॾाप वारे इश्क जी ज़रूरत आहे। असां चवंदा आहियूं जिथे पंहिंजो असांजो अकुलु ख़तमु थींदो आहे उतां खां इश्क शुरू थींदो आहे। ॾाढी ग़लति ॻाल्हि कंदा आहियूं। इश्क अकुल जी सुपुर्लेटिव डिग्री आहे। उहो इश्क खपे थो, अकुल वारो इश्क खपे थो, जंहिं वसीले असीं हिन सिंध जे अहजनि ऐं सिंधी माण्हुनि जे अहजनि जो इलाज ॻोल्हे सघूं। ही का मज़ाक जी ॻाल्हि कोन्हे का। सदाईं अवां सां सूर रहंदो आहियां। हीअ विडियो थोरी डिघी थी वई आहे, माफ़ी थो वठां। अवां खे हिकिड़ी गुज़ारिश थो करियां, हथ ॿध अर्ज़ु थो करियां, वधि खां वधि लतीफ़ TV फ़िक्र लतीफ़ खे हिननि वीडियोस खे झर झंग पहुचायो, पंहिंजी औलाद खे लतीफ़ पढ़ायो, लतीफ़ साईं जे गहरनि ख़्यालनि खे सम्झण जी कोशिशि करियो, लतीफ़ साईं जे फ़िक्र खे सम्झण जी कोशिशि करियो। ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदव। ही उहो मुफ़क्किर आहे जेको 3 सदियुनि खां वठी अञा असीं निबेरे न पिया सघूं। उनजो सबबु, उन जा खोड़ सबब आहिनि। उन ते पाण हिकिड़ो ॿियो वीला ठाहींदासीं, उन में पाण उन ते ॻाल्हाईंदासीं त छो असांजो ॾाहो माण्हू, छो असांजो दानिश्वर अजीब ग़रीब पेचीदा क़िस्म जे फ़लसफ़नि में फासी, ओलह जे फ़लसफ़नि में फासी, पंहिंजे ओभर जे एॾे वॾे मुफ़क्किर खे हू नज़रअंदाज़ कंदा आहिनि। इन ते बि ॻाल्हाए थो। ऐं मूं फ़लसफ़े जे प्रोफेसरनि सां ॻाल्हाए छॾियो आहे। हाणे उन्हनि जा इंटरव्यू कंदुसि, उन्हनि सां गुफ़्तगू थींदी, उहा बि अवां ॼाणो पेश कयो। मुंहिंजा दोस्त हो, ॻाल्हियूं ॾिघियूं आहिनि, दिलि थी चवे ॻाल्हाईंदो रहां, माठ कयां ई न। छो त हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री, लॻे माठ निरुल खे डूंगर पवन दरी, वञनि वण ॿरी ओभर ओभरे थी। सच पुछो अंदर सॼो खामा पचां पंजरा लुछां ऐं लोचां, तन में तौस पिरिन जी कीअं न धापां, जो समुंड मोह करियां त सुरकिया ई न। सच अहिड़ी चिंता हालत, समूरो वजूद दर्द सां भरियल आहे। ऐं इहो दर्द सिंध जे सभिनी माण्हू वटि जंहिं ॾींहुं महिमान थियो,
त इन दर्द जो ख़ात्मो थींदो, इन दर्द जो मौत थींदी ऐं पोइ समुंड सुरतियाई बणिजी पवंदो। कुझु कोन्हे, इन समुंड खे वॾो न सम्झो। हीउ समुंड को एॾी, हीउ जेको सियासी समुंड आहे इनखे एॾो वॾो सम्झण जी का बि ज़रूरत कोन्हे का। हीउ समुंड तमामु नंढिड़ो आहे, सुर्की जे बराबरि बि न आहे। रुॻो असां माण्हुनि खे हिमत करणी आहे, असांजी क़ौम खे हिमत करणी आहे, धरतीअ जे वारसनि खे हिमत करणी आहे, धरतीअ जी साञा खे हिमत करणी आहे। छाजा नज़राती इख़्तिलाफ़? सिंध हूंदी त तव्हांजा इख़्तिलाफ़ हूंदा, सिंध न हूंदी त इख़्तिलाफ़ किथे कंदव? पराई धरतीअ ते वञी नज़रा फैलाईंदव छा? उते तव्हां इख़्तिलाफ़ कंदव छा? सिंध अव्वल आहे, पोइ मां पंहिंजा नज़राती इख़्तिलाफ़ जेके बि आहिनि उहे ज़रूरु रखो। इख़्तिलाफ़ हुस्न आहे, सियासत जो हुस्न आहे, अदब जो हुस्न आहे, नज़रनि जो हुस्न आहे, पर वतन जे वजूद खे त बचायो। मुंहिंजो सॼणो, ॻाल्हि ढिघी पूरी थी वञे, ऐं अव्हां खां इन गुज़ारिश सां मोकिलायां थो त लतीफ़ टीवी मूं इन जे लाइ ठाही आहे त फ़िक्र लतीफ़ झरझंग पहुचायां। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजो साथ वीडियोज़ ॾिसो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो, तनक़ीद कयो, जेको दिलि चवेव थी उहो लिखो, पर माण्हुनि ताईं पहुचायो। हिन में ज़रूरी कोन्हे त परफेक्ट हुजां, सभु ॻाल्हि दुरुस्त कंदो हुजां, माण्हुनि ताईं पहुचायो। बहस मुबाहिसो थिए, गुफ़्तगू थिए, ॻाल्हियूं थियनि, ऐं हाणे त प्रैक्टिकली सिंध जे झरझंग बि उते माण्हुनि खे गॾु करे फ़िक्र लतीफ़ ते ॻाल्हायूं। ऐं मूंसां खोड़ सारा सहमत आहिनि असांजा ॾाहा, जिन खे सिंध जो दर्द आहे, जिन खे धरतीअ जो दर्द आहे, उहे बि मूंसां गॾु हूंदा। वीडियोज़ में बि गॾु हूंदा त प्रैक्टिकली बि गॾु हूंदा। असां फ़िक्र लतीफ़ सिंध में झरझंग पहुचाईंदासीं। तंहिं करे महिरबानी करे भरपूर साथ ॾियो, गुलाम रसूल चांडीअ जो साथ न ॾियो, लतीफ़ के फ़िक्र जो साथ ॾियो, लतीफ़ जे फ़िक्र खे सम्झण जी ज़रूरत आहे। सदाईं आबाद हुजे, हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध, जिए आलम इंसान।